मोरो मां ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां ॻोठ सुनहरी फार्म बचलपुर में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में घरेलू मामले तां झगड़ो थी वियो। झगड़े में फायरिंग दौरान हिकु ॼणो अब्दुल गफ़ार वल्द हाजी हारून जतोई गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अब्दुल गफ़ार जतोई खे तालका अस्पताल आंदो वियो, जिते खेसि तालका अस्पताल मोरो जे डॉक्टर ऐं अमली पारां फर्स्ट एड ॾिनी वई। ज़ख़्मी अब्दुल गफ़ार जतोई ॿुधायो त मां ज़मीन जे पाणीअ जे वारे ते हुयसि त चइनि ॼणनि आशिक़ जतोई, हाजी अब्दुल्ला जतोई, दीदार जतोई, इम्तियाज़ जतोई मूं ते ओचितो हमिलो करे टंग में गोली हणी मूंखे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। ज़ख़्मी अब्दुल गफ़ार जतोई खे वधीक इलाज जे लाइ नवाब शाह जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मोरो थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। ॿिए पासे मोरो पुलिस जो चवणु आहे त जतोई बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में घरू मसइले तां झगड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें हिकु धुर जो मुमताज़ वल्द हाजी अब्दुल्ला जतोई गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त ॿी धुर जो अब्दुल गफ़ार वल्द हाजी हारून जतोई गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। ॿिन्हिनि ज़ख़्मियुनि खां गोलियूं लॻण जे करे डॉक्टरनि पारां इलाज लाइ नवाब शाह जे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वधीक वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं।